अंबी 40 रुपया किलो, मिर्च 50 रुपया किलो, थूम 100 रुपया किलो, टमाटा 20 रुपया किलो, बसर 2 किलो या 30, अंबी 40 रुपया किलो, मिर्च 50 रुपया किलो। जाती शहर में सब्जी के वापारी रफ़ीक मेमन सब्जी की दुकान ते लाउड स्पीकर रखी फुल आवाज़ वाक हलाइण लगो, जंहिं सबब पासे में दुकानदारनि खे परेशान करण लगो। दुकानदारनि शेर एहतजाज कंदे चयो त रफ़ीक मेमन हाई कोर्ट के हुकुम की भंजकरी कई है, जॾहिं त लाउड स्पीकर वॼा। सर असां तव्हां खां मुतालबा एसी साहब ऐं मुख्तार साहब जिन खां मुतालबा था कयूं त असांजे शहर जाती में असांजे सब्जी जो होलसेलर मोहम्मद रफ़ीक मेमन इंतहाई ग़लति क़दम खणी हिते लाउड स्पीकर लॻाए तमामु हुननि पाड़े वारनि खे बि परेशान कयो आहे। उन्हनि खां अलावा पाण जेको आहे सो ख़ुदि होलसेलर आहे ऐं असीं रिटेल में विकिणण वारा आहियूं। सब्जी जेको रेट असांखे ॾिए थो उन रेट ते पाण जेको आहे सो सड़ल टपड़ खपाए थो। ऐं उन खां अलावा हिते आसपास जा जेके बि माण्हू आहिनि उन्हनि ते रोज़ातनि ते तमामु घणो असरु पवे थो। असीं इख्तियारियुनि खां ऐं मुख्तार साहब खां एसी साहब खां मुतालबो था करियूं त महिरबानी करे तव्हां रफ़ीक मेमन साहब जिन खे चओ त इहो लाउड स्पीकर महिरबानी करे बंदि करे ऐं सुकून सां कमु हलाए। रफ़ीक मेमन जो है सो सब्जी 2 नंबर सब्जी रखी रमज़ान शरीफ़ महीने में लाउड स्पीकर जो हलाए तो लाउड स्पीकर हलाने से जो है सो रोज़ातनि खे तंगी थिए थी। उन खां अलावा हिते जो है सो 2 नंबर माल आणे करे हिते रखी करे माण्हुनि खे जो है सो ब्लैकमेल करे सरेआम सॼो ॾींहुं जो है सो रोज़ातनि जे अॻियां लाउड स्पीकर हले थो। ऐं हूअं बि हाई कोर्ट जो हुकुम आहे त बाबा लाउड जो है सो बंदिश आहे सूज़ की न रक्षण ते ये पाड़े वारनि खे जेको आहे असांखे तंग कई आहे। इन करे जेको आहे असीं अहिड़ा इख्तियारियुनि खां आईजी सिंध खां मुख्तियारगार खां एसी खां इहो मुतालबो कयूं था त बराए महिरबानी करे जेको आहे सो लाउड जो झंझट ख़तमु कयो वञे। इहा जेको आहे असांजी सुपर ज़ोर अपील आहे। वॾे आवाज़ सां लॻो पियो आहे, रोज़ाता बि तंग कनि, पाड़े वारा बि तंग कनि। ठीकु आहे, हुन खां अलावा हू 2 नंबर माल रखी पंहिंजो कारोबार करे पियो, सभु वापारियुनि खे ब्लैकमेल करे वेठो आहे त मूंखां माल खणो। को वापारी हुन खां माल सड़क खणण लाइ तयारु कोन्हे, पोइ उहो लाउड स्पीकर लॻाए करे उहो घटि माना रेट में विकिणी करे रोज़ातनि माण्हुनि खे सड़ियूं शयूं ॾिए थो। ऐं गॾर हुन में सुरनि पियूं मज़दूर वेठा आहिनि, 10 मज़दूर वेठा आहिनि, छांटी करे उहो शइ साफ़ करे उहो गाॾे ते चाढ़े घटि रेट में विकिणणु चाहे थो। असांजो मुतालबो इहो आहे त सिर्फ़ु लाउड स्पीकर बंदि करे जे रोज़ाना परेशान न थियनि। जेको आयो वियो ॿार बचो या को रोज़ा तो त को सामान वठी पंहिंजी ख़रीदारी उसूल सां करे। हाणे असांजो जेको कारोबार लॻो पियो आहे हुनजे घोड़ जे करे को रोज़ातो माण्हू असांखां सामान वठी नथो सघे। को धंधो रोज़गार करणु पवंदो ॾे, रुगो सड़ल माल नीलाम करे विकिणे थो, जेको रेट मंडी में लॻे थो उहो ई विकिणे थो। असीं ग़रीब माण्हू केॾा वञूं। रफ़ीक मेमन